नादर ही गुलू छो तो सां गडा ही हिते छो आ मेरी गुलू दोस्त है मुझे कि पाण सां गॾु हल पर तू अकेलो बची सके पियो हिन खे गॾु वठी अचण जी छा ज़रूरत हुई इन करे जो सॼो बंदोबस्त इन्हे कयो आहे वकील रहण लाइ जाइ नादर ही तू सुठो नाहे कयो जल्दी कयो साईं जल्दी कयो हितां निकिरण जी कयो सॼो राज पोयां कुहारियूं खयूं निकितो हूंदो जेकर असां ते नज़र पई न असली असांजी बूटियूं करे छॾींदा नादर जेकॾहिं ही तव्हां सां गॾु हलियो न मां तव्हां सां गॾु कोन हलंदसि मां नथी हलां सदोरी ज़िद न कर इहे सभु कम गुलू ई कंदो रस ठीकु आहे पोइ तव्हां निकिरी हलो मां पोयां मोटरसाइकिल ते अचां थो तव्हां ॿई बस कयो मूंखे सोचणु ॾियो ठीकु आहे गुलू तूं बाइक ते अच तूं सदोरी हल मूंसां तौबा तौबा माई मुंहिंजी तौबा तौबा उॾी मरण जो मक़ाम आहे छोरी वाजी करे वई परूसा ऐं पटको लाए धूड़ करे छॾिसि अला साईं ओ दुश्मन खे बि अहिड़ी औलाद न ॾिजाए मुंहिंजा मौला साईं परू ख़ान हाणे वीचारे जी कहिड़ी इज़त रही ऐं कहिड़ो कंध खणी हलंदो आहे मासी सदोरी इलाही ग़लति कयो हिन खां सुठो हो त सदोरी ज़हर खाए पंहिंजे पाण खे मारे छॾे आ पर पीउ ऐं भाउ जी इज़त न ख़राब करे आ ग़लतियूं असांजियूं ई आहिनि जी मुरादे जेकॾहिं असां औलाद ते तवजो न ॾींदासीं अहिड़ो ई नतीजो निकिरंदो अई अदा मलूक कसम सां अदा एतबार करी न मूंखे अॻई शक हो हिन छोरीअ ते ऐं आउं त साले खे कन खणाईंदी हुयसि पर न ओ हिकु बि न ॿुधंदो हो ॾाढो अंधो एतबार हुयसि पंहिंजे छोरनि ते हाणे कारो मुंहुं करे वियसि न हाणे कहिड़ो कंध खणी हलंदो मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार बि न पियो करे न मासी सदोरी जो बि ॾोह न आहे अहिड़ो मुड़ुसु ॾींदेसि त घर छॾे वेंदी न हिकु त वारिस अधु चरियो ॿियो वरी वांदो टियों वरी वॾेरनि जो चमचो अहिड़े सां शादी केरु कंदो माइट बि त पंहिंजे न्याणनि सां अहिड़ो ज़ुल्म न कनि न अमा हाणे तूं चुप कर वॾनि जे विच में कोन ॻाल्हाइबो आहे 8 ॾींहं थिया थैया ने मां पुटी आई वरी ॻाल्हियूं त वॾियूं थी करी हा ॾिसजांइ वेठी इहा छोरी बचदी कान ऐं जेकॾहिं रब साईं जोड़ियो अथसि इन छोरे सां हा पोइ इनखे केरु थो रोके सघे करे हाणे इन सां शादी हाणे ॾिसंदासीं त केतिरा ॾींहं थी जेरी रहे जेरी ऐं मरी वेंदी मारे छॾींदसि सची आहे दी पर हू हाणे सदोरी खे कोन छॾींदो ऐं सदोरी बि इहो न सम्झे त हू हुननि खे कोन लभंदी तूं ॾिसजांइ ॾींहं ॿिनि में सदोरी जी ख़बर पइजी वेंदी अल्लाह सभिनीनि जो ख़ैरु करे असां छो पिया पराई प्रचार कयूं बसड़ी अम्मा तूं न सम्झंदी ज़माने खे ऐं वञा वॾेरनि जे घर थोरी देरि खां पोइ वञा थी वञी उन्हनि खे बि ॿुधाए अचां या ख़बर मूंखे लॻे त उन्हनि खे ख़बर कान्हे बाक़ी सॼे ॻोठ में वाह थी वई आहे हा सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।